सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान आ। सिंध इंजील गीता ऐं क़ुरान आ। सिंध जीअरे मोए आ अजो अमन। पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन, पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन। जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैद। अॼु 3 अगस्त ते यूनाइटेड नेशन पारां समूरी दुनिया में इंटरनेशनल डे फॉर इन्फोर्स्ड डिसअपेरेंस मल्हायो पियो वञे। यानी जिन बि माण्हुनि खे संदन मर्ज़ी ख़िलाफ़ ऐं ज़बरदस्ती रियासती इदारनि पारां खंभियो वियो आहे ऐं मिसिंग कयो वियो आहे, तिन सां इज़हार यकजहती करणु ऐं संदन आज़ादी लाइ अॼु समूरी दुनिया जा इंसाफ़ पसंद मुल्क, तबक़ा, क़ौमूं, तंज़ीमूं ऐं फ़र्द खंभियल माण्हुनि जे हक़ लाइ आवाज़ बुलंद कनि पिया। असांजो ही एहतिजाज बि इन ई सिलसिले जी कड़ी आहे। सिंध में मिसिंग पर्सन्स जी तारीख़ 50 सालनि खां बि मथे पुराणी आहे, जेका मेराण यूनिवर्सिटी जे प्रोफेसर अशोक कुमार खां शुरू थी सजाद चन्ना ताईं हले पई। सिंध में इन्हनि जो शिकार अक्सर करे आज़ादी पसंद सियासी कारकुन आहिनि, जिन खे रियासती एजेंसियूं घर या रोड हलंदे खंभे पंहिंजे अकूबत खाननि में विझनि थियूं, जिते खेनि मुख़्तलिफ़ टार्चरनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। उबतो लटकाइण, नक में चुन जो पाणी विझणु, नह कढणु, ओजागो कराइणु। रियासती इदारा आज़ादी पसंद सिंधी कारकुननि खे मारे मारे कॾहिं ज़हनी त कॾहिं वरी जिस्मानी तौरु मफ़लूज करे छॾनि था, त कॾहिं वरी इन्हनि जा लाश तोहफ़ो करे मोकिलिया वञनि था। जहिड़ोकि मुज़फ़र भुट्टो जो लाश, मक़सूद कुरैशी जो लाश, सलमान वदो, समीउल्लाह कलोड़ो, सजाद मरखंड, आमिर खावड़, अलाडिनो रायमो, नवाब रायमो, नियाज़ लाशारी, अनीस सूमरो, राजा डार बम्बरो, शकील खुआरो, परेल शाह, रोशन बिरोई, आसिफ पंवर, सरवेज पीरज़ादो, वाजिद लांगा, फ़हीम भुट्टो ऐं ॿियनि खे शहीद करे लाश क़ौमी तहरीक़ ॾिना विया। हिकु अंदाज़े मूजिबि सन 2002 खां वठी 2024 ताईं सिंध मां 5000 खां वधीक GSN जे कारकुननि खे मिसिंग कयो वियो आहे, जेका सरासर इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हींअर बि ताज़ो 14 अगस्त ते मिसिंग कयल क़ौमी कारकुननि मां क़ौमी कारकुन जावेद मंगरे, ज़ाहिद चने, सांवल सिंधी ऐं आफ़ाक़ अब्बासी खे हैदराबाद पुलिस राति देर सां हाफ पिराई करे सिविल हॉस्पिटल हैदराबाद छॾे वई। जॾहिं त 19 अगस्त 2024 ते GSN फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी अॻुवाण गौरव सिंधी जमील शोरो जॾहिं इन्ही ज़ख़्मी क़ौमी कारकुननि सां मिली घर वञी रहियो हो त रस्ते ते रियासती दलालनि मथां हमिलो कयो ऐं हू ट्रामा सेंटर कराची जे ICU में वेंटिलेटर ते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे असांखां हमेशह लाइ विछड़ी शहीद थी वियो। हींअर बि अयूब कांदड़ो, मुर्तज़ा जुणेजो, इंसाफ़ दायो, सर्वेश नोहाणी, पठान खान ज़ोराणी, ज़फ़र चांडियो, एजाज़ गाहो, काशिफ ट्रगड़, सोहेल रज़ा भट्टी, मोहन मेघवाड़, शबीर कमराणी, डॉक्टर फ़तेह मोहम्मद, अला वधायो महर, उबैद मलिक, जावेद सिंघार, साजन मलिकाणी, यूसुफ शर, सजाद चन्ना ऐं सांवल सोलंगी समेत कुल 64 क़ौमी कारकुन हींअर ताईं गुम आहिनि। पाकिस्तान जे ॿियनि मज़लूम क़ौमुनि ते बि रियासती ॾाढ जारी आहे ऐं बलोचनि जा 22,000 क़ौमी कारकुन जबरी तौरु गुम कया विया आहिनि। पश्तूननि जा 4,000 माण्हू गुम आहिनि।
जॾहिं त सराइकी गिलगिती ऐं कश्मीरी क़ौमी कारकुन भी वॾे अंग में रियासती इदारनि हथां गुम कया विया आहिनि। इन्फोर्स्ड डिसअपीयरेंस जे आलमी ॾियारे ते GSN फ्रीडम मूवमेंट अपील करे थी यूनाइटेड नेशंस, एमनेस्टी इंटरनेशनल समेत आलमी ज़मीर खे त जबरी गुम कयल सिंधी, बलोच, पश्तून, सराइकी, गिलगिती ऐं कश्मीरी कारकुननि खे पाकिस्तानी इदारनि खां बाज़ियाब करायो वञे। GS हिंदू देश, GS INGM से।